बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइन। जैकबाबाद में पीओ जे तशद्दुद खां तंग थी 12 वरियनि जी नींगरी थाणे ते पनाह लाइ पहुती। शहर जे जीएल शाह पाड़े वासण 12 वरियनि जी नींगरी नाज़िया पीओ शहबाज़ जे तशद्दुद खां तंग थी थाणे ते पनाह लाइ पहुती। नींगरी नाज़िया मीडिया आॾो रोईंदे ॿुधायो त पीओ 5 ॾींहं अॻु कारे इल्ज़ाम मढ़े माउ हमीदा खे घरां कढी छॾियो आहे, जंहिंखां पोइ पीओ शहबाज़ मूं ते ऐं भाउ न्यास ते सख़्त तशद्दुद कंदो हो। तंग थी थाणे ते पहुती आहियां, अमर ॾांहुं वञणु थी चाहियां। पुलिस मूजिबि कानूनी घुर्जूं पूरियूं करण बाद नींगरी खे सुभाणे अदालत में पेश कयो वेंदो। छुल जे ॻोठ बालाच मंगलानी जो नींगर अताई डॉक्टर जी ग़फ़लत सबब फौत। 7 वरियनि जो नींगर लियाकत अली बंगलानी मुबैना ग़लत इंजेक्शन लॻण सबब फौत थी वियो। फौती नींगर जे वारिसनि पारां नींगर जो लाश खणी करे एहतजाज। छुल जे ए सेक्शन थाणे ते एनसी दाख़िल, डॉक्टर फरार। वारिसनि पारां नींगर जो क़तल केस डॉक्टर ते दाख़िल करण जो मुतालबो। जैकबाबाद में सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जे अमलदारनि जो असिस्टेंट कमिश्नर समेत शहर जे मुख़्तलिफ़ दुकाननि ते छापा। मशहूर बेकरियुनि ते पारूथियूं ऐं गैर मयारी खाधे पीते जूं शयूं रखण ते 1 लख रुपया ॾंड। 3 ॼणा गिरफ़्तार ऐं आज़ाद। डायरेक्टर सिंध फूड कंट्रोल अथॉरिटी जे हुकुम ते अमलदार रियाज़ अहमद, असिस्टेंट कमिश्नर नासिर अब्बासी ऐं मुख़्तियारकार अब्बास सधायो सां गॾिजी कायदे आज़म रोड ते मौजूद 2 बेकरियुनि ते छापो हणी खाधे पीते जी शयुनि जो मुआइनो कयो त खाधे पीते जूं शयूं पारूथियूं ऐं गैर मयारी निकितियूं, जंहिं ते बेकरियुनि मथां 30,000 रुपया ॾंड लॻाए छॾियो ऐं वार्निंग ॾिनी त ॿीहर गैर मयारी ऐं पारूथियूं शयूं हलायूं वयूं त बेकरियुनि खे सील कयो वेंदो। इन खां अलावा गोश्त हलाईंदड़ दुकाननि ते छापो हणी 3 दुकानदारनि लियाकत रिंद, जान मोहम्मद लाशारी ऐं ग़ुलाम नबी लाशारी खे गिरफ़्तार कराए थाणे ते लॉकअप कराए छॾियो। बाद में 32,000 रुपया ॾंड लॻाए छॾियो ऐं लिखत में वरितो त ॿीहर बीमार जानवरनि जो गोश्त विकिरो न कयो वेंदो, जॾहिं त मिर्चनि में मिलावट करण जे इल्ज़ाम हेठि कैलाश नाले दुकानदार मथां 10,000 रुपया ॾंड विधो वियो। जैकबाबाद भरिसां मिल्कियत जे मामले तां नौजवान जो पाण मथां पिस्टल जो फायर। गणती जोगी हालत में लाड़काने मुंतकिल। आबाद थाणे जी हद ॻोठ बख्तियार पांवर में 18 वरियनि जे नौजवान आमिर पांवर भाइरनि सां मिल्कियत जे तकरार सबब पाण मथां पिस्टल जो फायर करे आपघात करण जी कोशिश कई, जंहिंखे गणती जोगी हालत में लाड़काने मुंतकिल कयो वियो आहे। जैकबाबाद में ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन पारां मुतालबनि जी मञता लाइ प्रेस क्लब आॾो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते आपका अॻवाननि नसरुल्ला डोंकी, मोहम्मद अली लाशारी, निसार अहमद उमरानी, बरकत टालानी ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त महांगाई जे दौर में मुलाज़िमनि जी पघार घटि आहे। महांगाई खे नज़र में रखंदे पघारूं वधायूं वञनि। मुलाज़िमनि खे टाइम स्केल, सन कोटा, फौती कोटा, ग्रुप इंश्योरेंस ऐं बेवा फंड अदा कया वञनि। मुख़्तलिफ़ खातनि जे कचे मुलाज़िमनि खे पको करे मराहतूं ॾिनियूं वञनि। ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। छुल में 1 हफ़्तो अॻु हथियारबंदनि हथां शहीद थी वियल एएसआई अब्दुर्रज़ाक घोलो जे कातिल जी गिरफ़्तारी लाइ पुलिस जूं ॻोठ मोहम्मद उमर कंडराणी, दीनगढ़ ऐं ॿियनि ॻोठनि ते चढ़ायूं, घर घर तलाशी वरिती वई। सरकी बिरादरी सां वास्तो रखंदड़ 3 औरतुनि समेत 8 ॼणा गिरफ़्तार। औरतुनि जो एहतजाज। जैकबाबाद में सिटी पुलिस जे अहलकार शहजादो कुरैशी ऐं हिंदू नौजवान राजू चावला विच में सहाफ़ियुनि लाइ गुत्था लफ़्ज़ ॻाल्हाइण वारी कॉल वायरल थियण बाद शहर जा मुअज़्ज़िज़, चैम्बर ऑफ कॉमर्स अॻवान ऐं हिंदू पंचायत जा चङा मुड़िस मेड़मिंत काफ़िलो खणी प्रेस क्लब पहुता। नौजवान पारां ग़लती जो एतराफ़, सहाफ़ियुनि खां मुआफ़ी तलब। प्रेस क्लब जे सदर मोहम्मद नवाज़ सोलंकी मामले बाबति सहाफ़ियुनि जी जनरल बॉडी जो इजलास सॾायो, जंहिंमें डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब ऐं डिस्ट्रिक्ट यूनियन ऑफ जर्नलिस्ट जे सहाफ़ियुनि शिरकत कई ऐं अक्सरियत जे राय सां फ़ैसिलो कयो वियो त शहर जे मुअज़्ज़िज़ीन खे मान ॾींदे हिंदू नौजवान खे मुआफ़ी ॾिबी ऐं हिंदू नौजवान सोशल मीडिया ते वीडियो ज़रिए पंहिंजी कयल ग़लती जो एतराफ़ ऐं मुआफ़ी तलब कंदो, जॾहिं त पुलिस अहलकार खे सज़ा तौरु ज़िला बदर करायो वेंदो। इजलास में डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जे चेयरमैन हाकिम अली एरी, मुस्तफ़ा अली ख़ान, मोहम्मद असलम गोलो, अज़हर गुल सरकी, ज़ाहिद अली मंगरियो, मोहम्मद मूसा चांडियो, अब्दुर्रहमान आफरीदी, बाबू हैदर मक्सी, आसिफ अली भट्टी, ज़ैन सरकी, अब्दुल गनी खोसो, ज़ाहिद खरल ऐं ॿियनि शिरकत कई। पीरगोड़ भरिसां पंहिंजी मदद पाण तहत पके ॾांहुं मुंतकिल थींदड़ कच्चे वासियुनि जी ॿेड़ी हूंदी। 2 नींगरियूं ॿुॾी फौत। ॻोठ मोर जबर शेख वासी ॿेड़ी ज़रिए औरतनि ऐं ॿारनि सूधो बचाव बंद ते वञी रहिया हुआ त ॿेड़ी ऊंधी थी पई। इलाइक़े वासियुनि बंद में टपो ॾेई नींगरी लैला ऐं सिंधू शेख जा लाश कढी वरिता। ॿुॾी वियल माण्हुनि खे बि बचायो वियो। रहवासियुनि दाहियो आहे त ॿेड़ी ऊंधी थियण जो इतला मिलण बावजूद को बि हुकूमती इदारो माण्हुनि खे बचाइण लाइ हरकत में न आयो। बरसात खां पोइ दरियाई पाणी कच्चे में तबाही करे छॾी आहे। ग़रीब माण्हू हयातियूं ऐं घर बचाइण लाइ परेशान आहिनि। होॾां ज़िले इंतिज़ामिया वाक़े जो ज़िम्मेवार ॿेड़ियाते खे करार ॾेई छॾियो।
डीसी खैरपुर अहमद अली कुरैशी चयो त बेड़ी में गुंजाइश खां वधीक 3 माण्हुनि खे विहारियो वियो, जिन में औरतूं ऐं ॿार बि शामिल हुआ। जिन ॻोठाणनि जी बेड़ी ऊंधी थी आहे उन्हनि खे इंतज़ामिया अॻुवाट घर ख़ाली करण जी हिदायत कई, पर उन्हनि इनकार करे छॾियो। पटियारी में पॉपुलेशन खाते जे मुलाज़िमनि पारां मुतालबनि जी मञता लाइ पॉपुलेशन ऑफिस खां प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि दोस्त अली शेख, खुदाबख्श मेमण, अब्दुल मजीद शेख, GM शाह, आयशा, ज़रीना ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त पॉपुलेशन खाते जा फलाही मर्कज़, मोबाइल सर्विस यूनिट हेल्थ खाते में ज़म करण या कंहिं NGO हवाले करण वारे अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। जेकॾहिं असांजा जाइज़ मुतालबा तस्लीम न कया विया त एहतजाज जो दायरो वसी कयो वेंदो। सखर में मुतालिबनि जी मञता लाइ ऑल पाकिस्तान क्लर्क एसोसिएशन पारां प्रेस क्लब आॾो सूबाई नायब सदर सरदार पीरज़ादो ऐं ज़िलई जनरल सेक्रेटरी मोहम्मद पनाह जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। इन मौक़े ते अॻवाननि ख़िताब कंदे चयो त बलूचिस्तान समेत ॿियनि सूबनि जे सरकारी मुलाज़िमनि खे ग्रुप इंश्योरेंस ॾिनी पई वञे, पर सिंध जे मुलाज़िमनि खे इन सहूलत खां महरूम बणायो वियो आहे। सिंध जी ज़रई इंजीनियरिंग वर्कशॉप जे मुलाज़िमनि समेत मुख़्तलिफ़ खातनि जे मुलाज़िमनि जो टाइम स्केल पिणु रोकियो वियो आहे, जंहिंखे बहाल कयो वञे। पॉपुलेशन खाते खे NGOs हवाले न करण समेत जाइज़ मुतालबा हल कया वञनि। असिस्टेंट कमिश्नर भिरिया रोड शाहिद सरकी पारां शहर जो दौरो। नाकिस कंपनी कोल्ड ड्रिंक ऐं वधीक रेट वठंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाई, दुकानदारनि मथां ॾंड। ऐं सखर में पोढ़े मुबीन कट पर मासूम ॿारड़े सां गॾु प्रेस क्लब आॾो एहतजाज कंदे ॿुधायो त संदसि नौजवान पुट मुइन लोडर रिक्शा हलाए बच्चनि जो पेट गुज़र कंदो हो। 1 अगस्त ते अणॼातल माण्हू रिक्शो किराए ते कराइण बाद खैरपुर वठी विया। जवाबदारनि पुट मुबीन खे बोतल में नशे आवर शइ पीआरे रक्शो काहे फरार थी विया ऐं पुट बेहोशी वारी हालत में पुलिस खे हथु आयो। हद जे थाणे ते NCB हुअण बावजूद पुलिस रिक्शा वापसि कराइण लाइ मदद न करे रही आहे। 4 महीना अॻु रोज़गार लाइ 2,40,000 रुपयनि में रिक्शा किस्तनि ते वरितो हो, जंहिंजी हर महीने 10,000 रुपया किस्त बि अदा करणी पवे थी। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।